अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे शमन अली मीरालीअ जी ज़िंदगीअ जी कहानी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों शमन अली मीरालीअ जी पहिरियां रिहाइश शिकारपुर शहर में हुई ऐं शमन अली मीराली शिकारपुर शहर में जनम वरितो। दोस्तों शमन अली मीराली हिकु प्रोग्राम में चयो त मूंखे नंढपिण खां ई वठी ॻाइण जो वॾो शौक़ु हुयो ऐं शमन अली मीराली इहो बि चयो त मूं नंढपिण में वॾा ॾुख ॾिठा हुया ऐं ही मुंहिंजी जेकी इज़त आहे ऐं ही शोहरत मूंखे मिली आहे, ही मूं ईअं हासिल न कई आहे। काफ़ी सारा माण्हू मूंखे चवंदा आहिनि त शमन अली मीराली हाणे वॾो माण्हू थी वियो आहे ऐं पंहिंजो नालो ॼमाए वियो आहे। ऐं पिणु शमन अली मीराली इहो बि चयो आहे त इहा वॾी ख़ुशनसीबी आहे मुंहिंजे लाइ त मुंहिंजा परस्तार मूंखे पसंदि कंदा आहिनि ऐं मुंहिंजा कलाम ॿुधंदा आहिनि। शमन अली मीराली चयो त नाज़ प्रोडक्शन ऐं थर प्रोडक्शन ऐं इन्हनि खां अलावा काफ़ी कंपनियुनि में मूं एल्बम कया आहिनि। ऐं शमन अली मीराली जो इहो बि चवणु हुयो त मूंखे फिल्मनि में कमु मिलियो ऐं सुठो कैरेक्टर मिलियो, मां सुठे नमूने सां कैरेक्टर निभायो। ऐं शमन मीराली पिणु इहो बि चयो त मुमताज़ मौलाई ऐं सलीम चांडियो, सागर शाह, इन्हनि खां अलावा काफ़ी शाइरनि पिणु मूंखे शाइरी ॾिनी आहे। नंढनि नंढनि स्टेज प्रोग्रामनि मां मूंखे घणी शोहरत मिली ऐं मां पंहिंजो कमु जारी रखियो। दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।